जय श्री झूलेलाल। अॼु जे ॾींहुं लॻभॻि 1004 साल पहिरीं भॻवान श्री झूलेलाल वर्तमान पाकिस्तान जे सिंध जे उॾेरोलाल गांव में विक्रम संवत 1020 में शुक्ल पक्ष जी चोॾस जे ॾींहुं धरती फाड़े जल में अंतर्ध्यान थी विया हुआ। भॻवान झूलेलाल जी जीवन लीला ते रचित ग्रंथ श्री अमर कथा जे अध्याय 18 में लिखियो वियो आहे कि भॻवान झूलेलाल यात्रा जे टाइम नसरपुर खां लॻभॻि 22 किलोमीटर परे झिंझनी गांव पहुचा, जिते ॿ मुस्लिम भाउरनि खां पंहिंजे स्थान लाइ ज़मीन घुरी, जंहिं जे बदिले हिकु भाउ धन दौलत ऐं ॿिए भाउ औलाद ऐं जीवन भर साईं जी सेवा घुरी। साईं जे आशीर्वाद सां औलाद जी प्राप्ति थी ऐं उन ई ज़मीन ते उॾेरोलाल मंदिर ठहियो। शहर जो नालो बि उॾेरोलाल पियो। उन ई मंदिर में हिकु तरफ़ साईं जी जोत पई ॿरे, ॿी तरफ़ साईं जी दरगाह आहे जिते मुस्लिम इबादत कंदा आहिनि। अमर कथा जे अनुसार हिते हू स्थान आहे जिते भॻवान झूलेलाल नेजा हणी ज़मीन फाड़े छॾी ऐं पाणी जी धारा प्रकट कई ऐं हुन में अंतर्ध्यान थी विया। जिते हू पाणी समायो हो, हुते हिकु कुएं जो निर्माण भॻवान झूलेलाल जी आज्ञा सां कयो वियो, जंहिंजो नालो भालबा रखियो वियो। ऐं हिते अॼु बि हू पेड़ आहे जेके भॻवान झूलेलाल धरती में तेजो हणी प्रकट कयो, जंहिंखे मणी कटारो वण चवंदा आहिनि। ऐं हिन स्थान ते भॻवान झूलेलाल समुंड मां घोड़ो घुराए विराजित थिया, यानी शुक्ल पक्ष जी चोॾस जो वर्तमान पाकिस्तान जे सिंध जे उॾेरोलाल मंदिर में अंतर्ध्यान थी विया। ऐं भॻवान झूलेलाल जी आज्ञा अनुसार संत ठको श्री पुगुर देव जी भॻवान झूलेलाल जी पूजा लाइ जोत स्वरूप 3 ज्योतियूं रामचंद्र, सुजाननाथ ऐं अंबाबाई जे रूप में स्थापित कयो। जय श्री झूलेलाल।